अस्सलाम वालेकुम दोस्तों, यारी मदद जी तव्हां ॾिसी रहिया हो असांजो चैनल इख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिल जी गहराइनि सां अस्सलाम वालेकुम। फ्रेंड अॼु जो फ़नी मोमेंट आहे, फ़नी ॻाल्हियूं आहिनि, फ़नी जेको आहे शाइरी आहे। इन करे तव्हांखे जेको आहे ॿ टे ॻाल्हियूं फ़नी शाइरियुनि जा ॿुधाईंदासीं। त जीअं असां मौज़ू खे स्टार्ट कंदासीं। जे भाई जोगी थी तो चाहे पी कर चट, जे भाई जोगी थी तो चाहे पी कर चट, अगर किटलीअ मां पूरो न थे तो पूरो पी मट, न तो उते फाटी मर जिथे गुड़ सां गॾिया कापड़। सही इहो फ़नी मोमेंट असांजो हो। जीअं त फ्रेंड तव्हांखे ॿियो शाइरी हिकिड़ो ॿुधाईंदासीं। सॼण तुंहिंजे सिक में मां हकलियां वेठो झार, सॼण तुंहिंजे सिक में मां हकलियां वेठो झार, गुज़री घणा ॾींहं वया लधई न मुंहिंजी सार, हाणे हली आ हिकु वार मिल अची मवालीअ सां। मवाली वाह, वाड़े वाह मवाली। साईं असांजो अॼु जो मौज़ू इहो तव्हांखे शाइरियूं मां ॿुधाइण जो। फ्रेंड असांजो अगरि वीडियो तव्हांखे पसंदि अचे त प्लीज़ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ऑल कयो। हर अचण वारो नओं वीडियो तव्हांखे जल्द मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।